नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त की मुंबई मां खबर ईंदड़ बॉलीवुड अदाकारा शिल्पा शेट्टी इंस्टाग्राम ते एक गैर वाज़े पोस्ट शेयर कई जंहिंमें इन ज़िंदगी में ग़लतियूं करण जो एतराफ़ कयो आहे, पर इन इहो वाज़े न कयो आहे त हू कहिड़ियुनि ग़लतियुनि जी ॻाल्हि करे रही आहे। अदाकारा शिल्पा शेट्टी पंहिंजे मुड़ुस राज कंद्रा जी फैश ऐं क़ाबिल एतराज़ फिल्मूं ठाहिण वारे केस में गिरफ़्तारी खां पोइ ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़ारे रही आहे। जॾहिं खां संदसि मुड़ुस गिरफ़्तार थियो आहे, शिल्पा शेट्टी ख़ामोशी इख्तियार कई आहे, पर आस्ते आस्ते हाणे हू ॿियनि सरगर्मियुनि में हिस्सो वठी रही है। शिल्पा शेट्टी सोशल मीडिया ते भी सरगर्म थी वही है ऐं इन ॾुखे वक्त दौरान पंहिंजी हिम्मत के बरकरार रखंदे आकारी पोस्टूं शेयर करे रही है। गुज़िरियल ॾींहुं शिल्पा शेट्टी पंहिंजे इंस्टाग्राम ते हिकु किताब जी माग जी तस्वीर शेयर कई, जंहिंमें इंसाननि सां थींदड़ ग़लतियुनि बाबति ॻाल्हि कई वई आहे। माग में लिखियल आहे त असां ग़लतियूं करण खां सवाइ पंहिंजी ज़िंदगी खे दिलचस्प नथा बणाए सघूं। असां पंहिंजनि ग़लतियुनि खे इन्हनि शयुनि तो ॾिसी सघूं था जिन खे असां विसारण था चाहियूं, या इहे पाण खे थींदड़ ग़लतियुनि खे चैलेंजिंग ऐं हौसले वारा तजुर्बन तौर पर ॾिसी सघूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।